यार दिलो कीअं भॼी पियो? मुंहिंजो सॼो खीर ई हारजी वियो यार। हाणे ॾिते वारनि ॾे कहिड़ो मुंहुं खणी वञा यार? शादी में महिमाननि खे चांहि पीअणी हो सॼो मज़ो ई टुटी वियो यार। यार हाणे ॿियो खीर मां काॾो आणींदुमि? ज़ुल्म थी वियो रे। इहा हरकत सॼी इन गंजे जी आहे, पर यार हाणे करे बि छा थो सघां? पोड़ो माण्हू आहे, भॼी बि नथो पुॼी सघां। इहो पोड़ो हाणे जार में फासी वियो। ॾिसां थो त इहो पोड़ो कीअं परियनि खे वञी खीर थो पुॼाए। करे बि छा थो सघां? उठी चाचा उठी, मां तुंहिंजी मदद कयां थो उन गंजे खे पकाइण लाइ। मां तो ते एतबार कीअं कयां? मां यार अॻे घणनि का धक खाधा आहिनि। ओ गंजो मुंहिंजो बि नुक़सान करे वियो आहे, मुंहिंजो बि खीसो कपे वियो आहे। गंजो तोखे बि डंगे वियो आहे? हा। पोइ हल ॿई हलूंसि था, पकड़ूंसि था। हल त हलूंसि। गंजा हिते लिखियो वेठो, हरामखोर, चोरी करे निकिरी वियो ॿाहिरि, ठगियूं थो करे। हले गादी। अरे छा रे? अरे हल रे। 65 साल जी उम्र वारा पोढ़ा खगा धमकियूं ॾे वेठो तूं। कुटेस न उते त डाड़ा पियो हणे ने। लगे ये पियो त पाण में चाचा भाटिया हुजो, जाई में ये लगे पियो त तू वरी समझे पियो त तू हे मांजी हेल्प तो करे। कढ पैसा बाहर। हा कने पैसा। मुंजो ख्वाब आ त मां हेलीकॉप्टर वठा ऐं ड्राइवर खे चवां तो हेलीकॉप्टर होटल ते लाए, उते वनी मां चां जी चुस्की हणा। गंजा तो के ख्याल थियो हेलीकॉप्टर ते जा होटल ते चाय पियण जो? यो दरअसल गाली यात मुंजो डाडो मरहूम हो ना, डाडे मरहूम के ख्याल हुयो तो मां हेलीकॉप्टर ते चढ़ी करे होटल ते चाह पिया। डाडो मरहूम तो प्यालो करे वियो, उनजो ख्वाब मां पूरो कंदुम। दरअसल मां अमीर थियण चाहियां थो। पैसा कढ। कोने न मां वट पैसा। अरे पैसा दी थो या ना? कोने न मां वट पैसा। पैसा कढ पैसा। कोने न मूं वट पैसा। असां के पक्का त तो वट पैसा आहिनि। तव्हां के कीअं यकीन आहे मां वट पैसा आहिनि? जंहिं महिल तुआरो पुट तोखे पैसा ॾे पियो न, असां ॿिन्हनि ॾिसी वरितोसीं। हे वठो बाबा सही 20,000 रुपया। छा करणो आहे बबलू इन पैसनि जो? ये चार जिते जी शादी है उनखे वही दे। चार जितो आ बेपीतो इन ना वरी नाराज थी वने। चाचा जिते जो इलाको आ ठगन वारो, इन लाइ पैसा ख्याल सां खई वञो। ठीक है बबलू तू फिक्र न कर। ठीक है बाबला। ठीक है मोगा। ओ दिस करोड़ो घरों पैसो खणी थो वञे। तू फिक्र ना कर जबार, आज इन कुराड़े जा पैसा फुरणान। पहला माखे शैतानी खोपड़ी घुमाइण दे, आइडियो अची वञे। आइडियो अचियो कंदे। हाणे यो शिकार पांजे हथन का न वञण खपे। अच मूंसां। हाँ यार ॾिते वारनि ॾे शादी, छो न खीर भी खयूं वञा। दाग में जेको आहे न को माण्हू मता टकरे भी सही समझदो हर को माण्हू यार खीर वारो आहे। हल बाबा। सब खबर असां के। कढ पैसा। मन तू मिलिया लाना इंसान। हल रे खगा अच मूंसां। अदा ज़ायद ता सा ये हालत कहीं कई आ। यारे तो जे इलाके वारा ठग आहिनि न, उन्हनि मूंसां हालत कई आ। इतनी सजी हालत तो सा पैसन जो बचा थियो। अच्छा वार मूंस ते आंदा आहिनि। आहे वट पंहिंजी अमानत। माशाल्लाह यार अज वडी जरूरत हुई शादी में। हाणे इते वे हे पांजो वडो आ, जेको भी शिकार आयो ना उनके नए छडणो, फुरे करे पोइ ता रवानो कंदासे। पैसा माखे दे। पैसा है वठ, बे शिकार के छड, माखे पांजो हिस्सो दे, मां निकरा। निभागा पैसन जे मामले में डाढो तकड़ो थींदो आ। हे आध पैसा तो जा, हे आध पैसा मां जा। इनन पैसन सा मां वनी सुठो का काटन जो वगो थो वठा, सुठा बूट वठा। सियारो इंदो पियो आ। जेके पैसा बचा होटल ते वनी कढ़ाई गोश्त खाइंदुम, ईमान सा वडी चस थींदी। अरे होगा छा थियो? वरी छा थियो? अरे जबार पैसा तो नकली है न। हां ओह नो। यो पोड़ो ठगन जो भी ठग निकतो। सजी मेहनत अजाई वई, मोगे जी मार खबर चारा।